अस्सलाम वालेकुम दोस्तों, धमाकेदार नई तकरार ड्रामे जी एपिसोड जी तव्हांखे तफ़सील सां अपडेट शेयर कंदा हलूं। शेर अली इनी इक़बाल एसोचो खे सटको ॾींदो ऐं नेक्स्ट एपिसोड में जेको आहे सिजावल ऐं नवाब खान जो सफ़ा जहिड़ो शुरू थींदो, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सालू जी जेको आहे यानी लीमे जी घरवारी ऐं जेको आहे मूमल जे करे, ऐं इन जो जहिड़ो केतिरो वधंदो केतिरो न, इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। मीर जो छा थींदो, भक्त ऐं भावल उन खे पकड़ण में कामयाब थी वेंदा या न, ऐं मूसारनि जो छा थींदो। इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, ऐं उदासी सॉरी शायदि खुसो व्लॉग यूट्यूब चैनल के भी ज़रूर सब्सक्राइब कंदा, पेज के भी फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, पहिरीं ॻाल्हि त सिजावल ऐं नवाब खान आम्हूं साम्हूं अची चुका आहिनि ऐं नवाब खान खे ख़बर आहे हाणे जेको मूमल ऐं लीमे जी घरवारी उहे ॿई सिजावल वटि आहिनि ऐं सिजावल खान वटि वेंदो ऐं सिजावल खान खे नवाब खान चवंदो इहे ॿई माण्हू मुंहिंजे हवाले कर, लेकिन सिजावल खान मना करे छॾींदो ऐं नवाब खान खे चवंदो तूं दुश्मनी वधाई, अॼु हाणे तूं वरी मुंहिंजे दर ते आयो आहीं, सदाईं धमकियूं ॾींदो आहीं, तूं मूंखे मारे चुको आहे कई चकर, लेकिन पूरो तुंहिंजी ख़्वाहिश न आहे थी, लेकिन ही माण्हू मां तुंहिंजे हवाले न कंदोसीं, मुंहिंजी पनाह मूंखां वठी अथनि, मुंहिंजी अमान में आहिनि, मां इन्हनि खे जेको आहे कोर्ट ताईं ज़रूरु पुॼाईंदुसि। हाणे हिते नवाब खान धमकियूं ॾेई हलियो वेंदो सिजावल खान खे, ऐं सिजावल खान बि वार्निंग ॾेई छॾींदो कॾहिं भुलिजी बि मुंहिंजे तिड़ ते चढ़ी न ईजांइ, पंहिंजा माण्हू बि न मोकिलिजांइ, तुंहिंजो बुरो हिशर थींदो। ऐं नवाब खान एॾो त गुस्से में हूंदो, मोटी वेंदो ऐं परेशान थींदो त हाणे कोर्ट में जेको आहे इहे वेंदा, इन्हनि खे कीअं रोकियां। हाणे प्लेनिंग कंदो नवाब खान त जॾहिं कोर्ट में इहे मायूं वेंदियूं तॾहिं इन्हनि खे रोकणो आहे। ठीकु आहे दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।